नाज़रीन ही अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त कराची खां पिकनिक ते किंझर ढंढ वेंदड़नि जो कार सां ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे, जंहिं जे नतीजे में 9 ॼणा मौक़े ते फ़ौत थी विया आहिनि। कराची खां ठटे किंझर ढंढ वेन ते घुमण लाइ आयल शहरनि जो क़ौमी शाहराह ते बीठल ट्रक सां टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में 9 ॼणा थॾे ते फ़ौत थी विया। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतनि जा लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। पुलिस मूजिब फ़ौत थी वियलनि जी सुञाणप अब्दुल्ला, कैसर, नूरुल्लाह, तस्बीहुल्ला, वहाब, अदनान तौर थी आहे, जिन जो ताल्लुक़ कराची जे इलाइक़े मलीर कज़ाफ़ी टाउन सां आहे। हीअ अफ़सोसनाक ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त जंहिं जे नतीजे में 9 ॼणा मौक़े ते फ़ौत थी विया आहिनि। कराची खां ठटे किंझर ढंढ वेन ते घुमण लाइ आयल शहरनि जो क़ौमी शाहराह ते बीठल ट्रक सां टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में 9 ॼणा थॾे ते फ़ौत थी विया। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतनि जा लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। पुलिस मूजिब फ़ौत थी वियलनि जी सुञाणप अब्दुल्ला, कैसर, नूरुल्लाह, तस्बीहुल्ला, वहाब, अदनान तौर थी आहे, जिन जो ताल्लुक़ कराची जे इलाइक़े मलीर कज़ाफ़ी टाउन सां आहे।